Welcome to Time News Studios. Nine PM Bulletin. कमीशन ने ओपन बैलेट के खिलाफ कही और सुप्रीम कोर्ट बार बार कहता रहा कि आपकी जिम्मेदारी है साफ और शफाफ इलेक्शन करवाने। पहले तो मुझे ये नहीं समझ आई कि आपने अदालत में क्यों जाके कहा कि जी खुफिया बैलेट होनी चाहिए। आइन इजाज़त देता है चोरी करने की। हम मसलन आज पता चलवाना चाहते हैं जी हमारे 15-16 लोग जो बिके हैं, मैं वर्ड यूज़ कर रहा हूँ बिके हैं, हमें पता तो चले वो कौन है। आपने उन मुजरिमों को भी बचा लिया ये सीक्रेट बैलेट करवा के। आपने हमारी जमहूरियत को नुकसान पहुँचाया है। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडुनि ते वज़ीर आज़म जा एतिराज़ रद्द करे छॾिया। इलेक्शन कमीशन चयो आहे त न कंहिंजे दबाव में आयासीं ऐं न ई ईंदासीं। जेकॾहिं कंहिंखे इख़्तिलाफ़ आहे त सबूत पेश करण खां पोइ ॻाल्हाए। असांखे कमु करणु ॾियो। मुल्की इदारनि ते गंद न उछलियो, कुझु त अहसासु कयो। सेनेट चूंडुनि खां पोइ ख़ासि करे वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं काबीना जे कुझु मेंबर्स जो ख़िताब ॿुधी ॾुख थियो। इलेक्शन कमीशन पंहिंजी पधिराई में चयो त जंहिं नतीजे ते नाराज़गी जो इज़हार कयो वियो उन बयान खे रद्द कयूं था। हैरान आहियूं त हिकु ई अमले जी मौजूदगी में जेको हाराए वियो उहो नामंज़ूर ऐं जेको खटे वियो उहो मंज़ूर। छा इहो खुलियल तज़ाद न आहे? इलेक्शन कमीशन जो कमु कानून साज़ी न पर कानून जी पासदारी करणु आहे। कंहिंखे ख़ुशि करण ख़ातिर आइन ऐं कानून खे नज़रअंदाज़ नथा करे सघूं। ये जो प्रेस रिलीज है खुसूसन एक जुडिशल इदारे की तरफ से आना जाहिर है कि थोड़ी तनकीद भी होगी। ये गैर मुनासिब भी लगा है। दुखी होने की तो बात नहीं है, मेरे ख्याल में इस पर तो थोड़ा सा शर्मिंदा होने की बात है। जो उनके रिटर्निंग ऑफिसर साहब हैं, लीडर ऑफ अपोजिशन आए तो वो उनका खड़े होकर इस्तकबाल करें, लेकिन जब प्राइम मिनिस्टर साहब आए तो वो उनको नज़रअंदाज करें। तो इससे ऑप्टिक्स आते हैं। एक आपको पता चलता है कि गैर जानबदारी। इस प्रेस रिलीज में भी इलेक्शन कमीशन ने कहा कि शवाहिद के साथ सामने आना चाहिए। इसके ऊपर तो मैं हैरानी हो गया हूँ। तो जो वीडियोस आई हैं, जो मरियम नवाज की जो तकरीर आई है, वो तो खुद शवाहिद है ना आपके, आपने तो उसको जज करना था। तो मेरे ख्याल में इलेक्शन कमीशन को ज़रा ठंडे दिल के साथ, गुस्से में आए बगैर किसी इस बात के आए कि उनको कुछ दुखी रूह बनने की तो बिल्कुल ही ज़रूरत नहीं है। मुझे अब भी उम्मीद है कि इलेक्शन कमीशन अपना जो मौक़िफ़ है उसके ऊपर नज़रसानी करेगा। जहाँ तक वोट ऑफ कॉन्फिडेंस का ताल्लुक है, उम्मीद है कि 179 लोग जो हैं वो शिरकत करेंगे। वज़ीर आज़म के बयान ते इलेक्शन कमीशन के ॾुखारो थियण बदिरां शर्मसार थियण जी ज़रूरत हुई। वफ़ाक़ी सरकार वज़ीर आज़म के बयान ते इलेक्शन कमीशन की प्रेस रिलीज़ के गैर मुनासिब करार ॾेई छॾियो। फवाद चौधरी चयो आहे त इलेक्शन कमीशन के पंहिंजी कोताहियुनि जो अहसास करणो पवंदो। ईअं नथो थी सघे त सेनेट चूंडुनि जा समूरा मामला ठीक हुआ। इलेक्शन कमीशन के पंहिंजी गैर जानबदारी ज़ाहिर करण लाइ अमली कदम खणणा पवंदा। सेनेट चूंडुनि में इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट की हिदायत खे भी नज़रअंदाज करे छॾियो। सेनेट चूंडुनि में धांधली बाबति मरियम नवाज़ जी टिकट वारे बयान ऐं नासिर शाह जी ऑडियो खां वधीक कहिड़ा सबूत थी सघनि था? बलोचिस्तान से वो जीतते हैं तो इलेक्शन कमीशन बिल्कुल ठीक है। KPK से वो जीतते हैं तो इलेक्शन कमीशन बिल्कुल ठीक है। सिंध से वो जीतते हैं तो इलेक्शन कमीशन बिल्कुल ठीक है। इस्लामाबाद की सीट ने जिसने आपका पूरा कच्चा चट्टा खोल के रख दिया, वहाँ से आप हारते हैं तो इलेक्शन कमीशन बुरा है। तो अब इदारों को भी ये पता चल गया होगा कि इदारों को भी करने वाले कौन लोग हैं, माफियाज कौन लोग हैं। और मैं ये डिमांड करती हूँ कि जो समरी या जो प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान ने लिखा है कि ये इमरान खान अपना एतमाद खो चुका है, वो समरी को पब्लिक किया जाए। फैसलो थी वियो। मुल्क में हिन वक्त को भी वज़ीर आज़म न है। इमरान खान सिलेक्टेड हो मथस बेएतमादी ज़ाहिर थी चुकी है। मरियम नवाज़ चयो आहे त इमरान खान के इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। सदर बि बेएतमादी जो चई रहियो आहे। सदर जी समरी आवाम आॾो पधरी कई वञे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो त इदारा अव्हां जी मर्ज़ी जा फ़ैसिला कनि त सुठा ऐं अव्हां जे ग़लति कम खे ग़लति चवनि त इदारा ख़राब थी विया। सेनेट चूंडुनि में PDM जे ॿियनि उम्मीदवारनि खे वोट ॾियण जी हामी भरींदड़ हुकूमती मेंबर्स बि नून लीग जी टिकट घुरी रहिया आहिनि। खोड़ सारा माण्हू आहिनि जिन में MPAs ऐं MNAs शामिल आहिनि।
पीडीएम पारां सुभाणे रिथियल क़ौमी असैम्बली जे इजलास जो बाइकॉट करण जो ऐलान। पीडीएम सरबराह चयो आहे त पीडीएम जो को बि मेंबर सुभाणे इजलास में शिरकत न कंदो। ऑपोज़िशन जी गैर मौजूदगी में इजलास जी का हैसियत नाहे। वज़ीर आज़म ते बेअतमादी जो इज़हार यूसुफ रज़ा गीलानी जी कामयाबी जी सूरत में थी चुको आहे। सदर बि इहो ई लिखियो आहे त वज़ीर आज़म अक्सरियत जो एतमाद विञाए चुको आहे। क़ौम के ख़िताब दौरान इमरान खान जे लहजे में शिकस्त वाज़े नज़र आई। इन वक्त मुल्क में का हुकूमत नाहे, फौरी तौर ते नयूं चूंडूं कराइण घुरिजनि। पीटीआई वारा हवास विञाए चुका आहिनि। संदन हथनि मां सभु कुझु निकिरी वियो आहे। वज़ीर आज़म खे सुभाणे एतमाद जो वोट ॾियारण लाइ पीटीआई जी हिकमत अमली तैयार। वज़ीर आज़म जूं इत्तेहादनि सां मुलाक़ातूं। MQM, काफ लीग ऐं GDA मेंबर्स सां धार मुलाक़ात कई। पार्लिमानी पार्टी जे इजलास दौरान इत्तेहादनि पारां वज़ीर आज़म खे एतमाद जो वोट ॾियण जी ख़ातिरी। वज़ीर आज़म चयो त इत्तेहादी जा ख़दशा ख़त्म कंदासीं। क़ौमी असैम्बली में हुकूमती इत्तेहाद जा 180 ऐं ऑपोज़िशन जा 160 मेंबर आहिनि। वज़ीर आज़म खे एतमाद लाइ 171 वोट घुर्बल आहिनि। पीपल्स पार्टी सदाईं आइन जी हुकुमरानी ऐं बालादस्ती लाइ जंग विड़ी आहे। ईंदड़ टारगेट सेनेट चेयरमैन जी चूंड खटणु आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जूं यूसुफ रज़ा गीलानी सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। आसिफ ज़रदारी सेनेटर चूंडजण ते यूसुफ रज़ा गीलानी खे वाधायूं ॾिनियूं। सेनेट चूंडुनि समेत मौजूदा सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾेवट। पीपल्स पार्टी तरफ़ां सेनेट चूंडुनि बाबति वज़ीर आज़म जे एतराज़नि ते इलेक्शन कमीशन जे बयान जी आजियां। इलेक्शन कमीशन जी किरदारकुशी ते वज़ीर आज़म खां मुआफ़ी जो मुतालबो। PP अॻवान नयर बुखारी चयो आहे त वज़ीर आज़म जे बयान जो मक़सदु आइनी इदारे ते दबाव विझणु हो। पीपल्स पार्टी सदाईं इदारनि जी मज़बूती जी हिमायत कई आहे। इमरान खान सेनेट चूंडुनि में शिकस्त क़बूल करण बदिरां आइनी इदारे जे किरदार ते सवाल उथारिया। इलेक्शन कमीशन जो बयान अचण खां पोइ वज़ीर आज़म माफ़ी वठे। पीटीआई सरकार के हिकु ॿियो धचको। फाटा मां चूंडियल इत्तेहादनि सेनेट जे डिप्टी चेयरमैन लाइ हिदायतुल्लाह खान के उम्मीदवार नामज़द करे छॾियो। हिदायतुल्लाह खान जो चवणु आहे त पीटीआई फाटा लाइ कयल वाइदा पूरा नाहिनि कया। असांजे ज़िले मां पीटीआई कंहिंखे बि सेनेट जी टिकट न ॾिनी। ज़रियनि जो चवणु आहे त फाटा जे सेनेटर्स तरफ़ां डिप्टी चेयरमैन लाइ पंहिंजो अलॻि उम्मीदवार नामज़द करण ते हुकूमत लाइ परेशानी वधी वई। फाटा जे सेनेटर्स हुकूमत ऐं ऑपोज़िशन खे न्यापो ॾिनो आहे त जेको संदन डिप्टी चेयरमैन लाइ नामज़द उम्मीदवार जी हिमायत कंदो, असां सेनेट चेयरमैन लाइ संदन उम्मीदवार खे पंहिंजा 4 वोट ॾींदासीं। कीअं को इंसान मंदो त असां ॿियनि खे खटरायोसीं त पंहिंजे खे हाराए विधोसीं। सियासी पार्टियूं पंहिंजे सर्कल्स में ॻोल्हनि जंहिं असां कयो आहे, पाण हुन जो रिज़ल्ट ॾियनि, न त असां जल्द पंहिंजा फ़ैसिला वठंदासीं। त अञा हिन ते दोदो ख़ान केतिरो ॻाल्हायूं, इहो त तव्हां पाण सम्झो था छा थियो आहे। उमर उमेर असांजे पैनल में हुयो, राबिस्तान खान असांजे पैनल में हुयो, ॿिया 2 टे नाला मूंखे न यादि न आहिनि। 7 मेंबर्स पीटीआई असांखे ॾिना हुआ। हाणे पीटीआई खे पंहिंजी क़यादत खे ॾिसणु खपे। गवर्नर हाउस आहे, जनरल में MQM जी सीट निकिरी वई, पीटीआई जी निकिरी वई, त लाज़मी हाणे असांखे उन टाइम डाउट थी वियो। फर्स्ट रिज़ल्ट आई त इहे 6 जेको आहे उहो ई पैनल हले पई यको जेके असांखे मेंबर ॾिना विया आहिनि। असांखे पंहिंजी तस्वीर जो उन्हनि में हाणे जेकॾहिं उन जी वज़ाह ते पीटीआई करे पंहिंजे अंदर में ॾिसे त उन्हनि माण्हुनि असांखे वोट उन्हनि पैनल ॾिनो आहे या न ॾिनो आहे। हिननि जे ख़िलाफ़ वधि में वधि सख़्त सां सख़्त सियासी ऐं कानूनी कार्रवाई कई वञे। लिस्ट असां वठो आहे, लिस्ट असां प्राइम मिनिस्टर खे मोकिले छॾी आहे। करीम बलोच उमर मारी हुयो, बिलाल हुयो, सचिन इहो जेको आहे उहो, अब्बास जाफरी हुयो। पूरी यकीन दयानी कराई वई त बेस्ट ऑफ लक। सेनेट चूंडुनि में सदरुद्दीन शाह खे कंहिं वोट न ॾिना। GDA PTI जे 6 मेंबर्स ते वोट न ॾियण जो शक ज़ाहिर करे छॾियो। मेंबर्स जी फ़हरिस्त वज़ीर आज़म इमरान खान हवाले। शहरियार महर, नुसरत सहर अब्बासी, हसनैन मिर्ज़ा, अब्दुल रज़ाक राहिमो ऐं ॿियनि अॻवाननि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पीटीआई जे शकी MPAs जा नाला ज़ाहिर करे छॾिया। पीटीआई MPA उमर उमेरी, करीम बख्श गबोल, बिलाल गफ़ार, दीवान चचांद, राबिस्तान खान ऐं अब्बास जाफरी शकी करार। GDA अॻवाननि चयो आहे त सेनेट चूंडुनि दौरान सदरुद्दीन शाह जे पैनल में पीटीआई जे 7 MPAs खे शामिल कयो वियो हो। पीटीआई क़यादत वोट न ॾींदड़ 6 मेंबर्स खे ज़ाहिर करे ऐं संदन ख़िलाफ़ कार्रवाई करे। कार्रवाई न थियण जी सूरत में अहम फ़ैसिला करण जो चिताव। फरियाल तालपुर साहिबा का घर सब जेल, आगा सिराज दुरानी साहब मोहतरम का घर सब जेल,
बाबुल भाइयों का घर सब जेल, ये सब इनके घर ऑफिस सब जेल करार दे दिए गए। अपोजिशन लीडर का नहीं हो सकता, इसलिए कि इसका ताल्लुक पीटीआई से है। 2 अपसेट्स हुए हैं, एक सदरुद्दीन शाह साहब का और दूसरा हफीज शेख साहब का। इंशाअल्लाह एक एक शख्स तक पहुंचा जाएगा। साईं सदरुद्दीन शाह के साथ जिसने भी हमारी पार्टी का हो किसी, इंशाअल्लाह बेनकाब करके रहेंगे। हमें 63 वोट मिलने चाहिए थे, हमें 57 वोट मिले। 6 वोट हमारे गुम हैं, हम उन 6 वोटों की तलाश जारी रखें। पीटीआई सिंध तरफां सेनेट चूंडुनि में जीडीए उम्मीदवार सदरुद्दीन शाह के वोट न ॾींदड़ मेंबर्स जो पतो न हुजण जी दावा। ऑपोजिशन लीडर हलीम आदिल शेख सदरुद्दीन शाह जी शिकस्त के अपसेट करार ॾींदे चयो आहे त असांजा 6 मेंबर्स गुम आहिनि। सेनेट चूंडुनि में पीटीआई ऐं इतिहादनि खे 63 वोट मिलणा हुआ पर 57 वोट मिलिया। सदरुद्दीन शाह जा वोट घटिजण ते अफ़सोस थियो। गुम थियल मेंबर्स जो पतो लॻाए खेनि वाइको कयो वेंदो। सिंध असेंबली ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हाईंदे हलीम आदिल शेख चयो त हुकूमत मुंहिंजे घर खे सब जेल करार ॾियण खां इनकार करे छॾियो। अदालत सां राब्तो करे इंसाफ़ घुरंदुसि। सेनेट चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन जी चूंड लाइ पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सरगर्म। बिलावल जा बीएनपी सरबरा अख्तर मैंगल ऐं अब्दुल मालिक बलोच सां फ़ोन ते राब्ता। सेनेट चूंडुनि में यूसुफ रज़ा गीलानी जी कामयाबी ते वाधायूं ॾिनियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीडीएम जे गॾियल उम्मीदवार यूसुफ रज़ा गीलानी जी कामयाबी जमहूरियत जी फतेह आहे। ऑपोजिशन जे मज़बूत इतिहाद सबबि हुकूमती सफ़न में ॾार पइजी विया। इमरान ख़ान जे नाम निहाद तब्दीली खे हुकूमत जे बाज़मीर नुमाइंदनि बि रद्द करे छॾियो। एनए 75 डस्का जी नंढी चूंड कलदम करार ॾियण बाबति इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज। पीटीआई उम्मीदवार अली असजद इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। दरख़्वास्त में नवाज़ लीग उम्मीदवार नौशीन इफ्तिखार खे बि धुर बणायो वियो। इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो कलदम करार ॾेई नंढी चूंड जा नतीजा जल्द जारी करण जो हुकुम ॾियण जी इस्तदा। इलेक्शन कमीशन एनए 75 डस्का ते बदनज़मी सबबि नंढी चूंड खे कलदम करार ॾिनो हो। सिंध में यूसी सेक्रेटरीज़ जी मुबैना गैर कानूनी भर्तियुनि जी जांच तेज़। इंक्वायरी कमेटी समूरनि रीजन्स मां यूसी सेक्रेटरीज़ जो रिकॉर्ड घुराए वरितो। रीजनल डायरेक्टर्स समेत लाॻापियल इख़्तियारनि खे ख़त लिखी हफ़्ते अंदरि रिकॉर्ड घुरायो वियो। चपड़ी ऐं यकतारे जो बेताज बादशाह जलाल चांडियो नेठ सिंध सरकार खे यादि अची वियो। जलाल चांडियो जी ज़िंदगी ते किताब छपाइण जो ऐलान। लोक फनकार खे भेटा पेश करण लाइ हैदराबाद में तक़रीब। जलाल चांडियो जी ज़िंदगी बाबति डॉक्यूमेंट्री ॾेखारी वई। फनकारनि पारां सुरनि जी ज़बरदस्त भेटा। तक़रीब खे ख़िताब कंदे सक़ाफ़त खाते जे वज़ीर सरदार शाह चयो त 20 सालनि खां जलाल चांडियो खे यादि न करणु सक़ाफ़त खाते जी नाअहली आहे। जलाल चांडियो जी ईंदड़ वरसी ते किताब जो मुहरत कयो वेंदो। मरहूम फौजिया सूमरो ऐं सैयद सलेमान शाह खे बि भेटा पेश करण लाइ तक़रीबूं मुनक़िद कयूं वेंदियूं। टाउंती वेझो 3 महीना अॻु फायरिंग में मारिजी वियल नौजवान सनाउल्ला सेलरो जे खून जो जरगो। जवाबदार धुर राहिब शहर ते 35 लख रुपया ॾंढ मुक़रर। जवाबदार धुर जे हिकु ज़ख़्मी शख़्स जो सिलरा बिरादरी ते 2 लख रुपया ॾंढ विधो वियो। पेशावर में 62 शख़्स जो हिकु रकासा ते वहशियाणो तशद्दुद। मुतासिर नारी वफ़ा ख़ान थाणे ते पहुची वई। नारी इल्ज़ाम हयो आहे त जवाबदार मंसूर शादी तक़रीब में घुरायो ऐं उते चयो त तो मुंहिंजी गर्लफ्रेंड खे गारियूं छो ॾिनियूं, जंहिं बाद जवाबदार डंडा हणी तशद्दुद जो निशानो बणायो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार जी ॻोल्हा कई पई वञे, जल्द खेसि गिरफ़्तार कयो वेंदो। सिंध में साल 2016 दौरान बरतरफ़ कयल पुलिस अहलकारनि जो दादू में बहाली लाइ धरणो। नूर अहमद जमाली, सदाम गाढ़ी, एजाज़ जमाली ऐं ॿियनि दाहियो त 3000 अहलकारनि खे बरतरफ़ करे ॿीहर टेस्ट ॾियण जो चयो वियो। असां कमांडो ट्रेनिंग हासिल करण बावजूदि टेस्ट ॾियण खां इनकार कयो। बरतरफ़ी जो ॿुधी 3 ॼणनि आपघात बि करे छॾियो हो। फाका खुशी खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं, नोटिस वठी बहाल कयो वञे।
सरकारी कणक में घोबिन वारे मामले की जांच तेज। नैब सखर जो शाहपुर चाकर में कणक की खरीदारी सेंटर ते छापो। रिकॉर्ड चेक करण सां गॾु अमले का पुछा गाछा भी कई वई। नैब टीम सिविल जज की मौजूदगी में कणक की बोरिन की गणप सां गॾु वज़न भी चेक कयो। गंबट भरसा गोठ सूबदार लाशारी वासी नौजवान बिलाल लाशारी मुबैना तौर अगवा। वारसन जो एहतजाज। खैरपुर भरसा 1.5 महीनो अग अगवा थी वियल 2 मुगविन के सखर में बाजियाब कराइण जी दावा। पुलिस मूजिब राजा सुहाग और अनवर सुहाग के मुकाबले बाद बाजियाब करायो वियो। इलाके में 6 लाख भुंग एवज़ बाजियाबी अमल में अचण जा चोबोर। सिंध के मुख्तलिफ शहरन में हद दखलिन और वाहन तोड़े शाखन के कपरन ते ऑपरेशन जारी। कंदकोट में हद दखलियों जानाए समय घर राहे पट कया विया। मुतासिन जो इंतजामिया खिलाफ एहतजाज। भानसेराबाद में मंछर ढंढ की कंधी ते आबाद मोहाणन के घर खाली करण जा नोटिस मिलन खिलाफ एहतजाज। दादू में बेघर थियल औरत पाक किताब पढ़ी एहतजाज रिकॉर्ड करायो। औरत लुड़क भी लाड़ींदी रही। असांखे जजन जवाब ॾिनो आहे, असांखे आर्मीअ जवाब ॾिनो आहे, असांखे पुलिस जवाब ॾिनो आहे। ओ मुंहिंजा वसीला तूं असांजी मदद कर, असांखे तूं जवाब न ॾिजांइ। असांजो जज बि तूं ही, कोर्ट बि तूं ही, वकील बि तूं ही, आर्मी बि तूं ही, फौज बि तूं ही। ओ असांजी अदालत करे। ओ मां यतीम गरीब हां। ओ मूं 2 लख भरिया आहिनि, मां 8 ॾींहं मसरई आहियां। ओ मां गरीब पोरता, मुंहिंजूं न्याणियूं रुली वेंदियूं। मटियारी भरसा सिंधु दरिया में बुड़ी पियल बेधनार अक्रम खोसो जो भी लाश है। पहिरियां 10 वरन जे जमील खोसो जो लाश हथायो हो। मातली वेझो पुलेली केनाल मां नौजवान सिकंदर जो लाश है। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां वठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।